हर साल अनवर लिगारी धोखो तो ॾिए, जेको अंबनि जो ठेकेदार आहे। असां ताईं ॿियो चकर आहे, मासूम बचा वठी वियो आहियां। असांखे राति जो न को खाइण पीअण लाइ कुझु मिले थो, न को हुते सवलो पाणी जी का सहूलियत हुई, ऐं असां सां ॾाढा ई सां कमु वरितो पियो वियो। इन करे राति जो आऊं 12 बजे उतां निकितो आहियां, टंडे जान मोहम्मद रोड तां, जेको पंधु करे असीं अची ऐं पंहिंजे बचनि खे वठी पंगिरियो में पुॻो आहियां। सब असांखे मानी कोन मिले, न बुख सां मरूं था। राति जो 12 बजे निकिता आहियूं, असांखे बुख ने मारे ॾियो आहे। असांखे पेर सुजी पिया आहिनि, असांखे करे ॾिया, असां इंसाफ़ कयो आहे असांजे कॾहिं। असीं त भॼी निकिता राति जो 12 बजे, असांखे न मानी न पाणी का शइ कोन ॾिनल। असां नंढे शहर में रहूं था, ऐं असां सां ज़ुल्म कयो आहे। मानी न को चांहि, न को बिस्किट, न को छा, बुखिया निकिता आहियूं। राति जा 12 बजे निकिता आहियूं। अनवर लिगाई असां सां ज़ुल्म करे पियो, ज़ोरी कमु कराए पियो, ऐं खाधो पीतो नथा ॾिन, ऐं पाणी कोन था ॾिन। डिगड़ी खां 50 किलोमीटर पंधु करे मासूम ॿारड़ा ऐं उन्हनि जो चाचो पिहता आहिनि। उनजो चवणु आहे त हिकु बाग़ जे ठेकेदार अनवर लिगारी इन्हनि खे हिते घुरायो, उन्हनि खे ॿारनि खे क़ैद करे छॾियईं। 2-3 ॾींहं खां बुखायल हुआ, उन्हनि खे मानी कोन ॾींदो हुयो, खाधो कोन ॾींदो, उन्हनि खे का शइ कोन मिलंदी। हू बुखायल राति जो 12 बजे पहिरें पंधु पंहिंजो सामान खणी हिते पिहता हलिया आहिनि, ऐं हिन जो चवणु आहे त अञा बि उन वटि केतिरा ई ठेकेदार वटि मासूम ॿार यरगमार बनियल आहिनि। उनखे न खाधो ॾींदो आहे, न पीतो ॾींदो आहे, न मानी ॾींदो आहे।